अस्सलाम वालेकुम संगा छारा खुश है पैरा तैयार है अभी वो हम पानी भरण ये डब्बू पानी पियो है पानी भरण यो शहर में पानी की ॾाढी तकलीफ़ है यार तकरीबन हिकिड़ो 1.5 किलोमीटर तकरीबन थी वेंदो शहर खां 1.5 किलोमीटर खां पानी भरण वियो सॼे ॻोठ जेको पानी हिते ई भरींदा आहिनि शहर मां पानी असांजे ॻोठ जो जेको खारो पानी आहे पानी पीअण जहिड़ो न आहे पीत माण्हू वञे थो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे बाक़ी मरीज़ माण्हू पानी कोन थो पी सघे वञी करे पानी भरण वियो ॿुधां पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाईंदो हलां ऐं पंहिंजी वीडियो बि शूट करे वठां यूट्यूब जे लाइ कोई दोस्त सपोर्ट ॾेखारींदो आहे दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे थोरा कुर्ब ऐं मूंखे कमेंट में थोरी राय ॾिजो तव्हां उर्दू में ब्लॉग ठाहिया या सिंधी में तो असांजी मादरी ज़बान जेकी आहे उहा सिंधी आहे हिन जे करे आउं सिंधी में ब्लॉग ठाहींदो आहियां हीअ असांजी बैठक पानी खजो था ऐं पोइ तव्हां सां गॾु शेयर कयूं था सही आहे महिरबानी हिते जेको आहे न पाणी जी वॾी कमी आहे असां वटि हर माण्हू जेको आहे शहर मां पाणी भरींदो आहे हर माण्हू सो आउं बि पाणी भरण वियो सुबुह जो तक़रीबन 8 चानि यार सवेर सवेर उथी भाउ चयो बाबा पाणी भरे आ बाबा बिस्मिल्लाह सही आहे हाणे पाणी वाणी भरे फारिग थी हाणे मोटी आहियूं ऐं तव्हांखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजा वालिद साहिब जा उमिरि ते सो सुभाणे मोटी ईंदा ऐं उन्हनि खां बि तव्हां सां मुलाक़ात कराईंदुसि इंशाल्लाह ईंदा सुभाणे अॼु उतां ॿुधा सॼी साफ़ु करणी पई आहे ऐं उतां सॼी साफ़ु कंदासीं उतां ते कुझु महिमान अची रहिया था चेरनि जा असां ॿाहिरि निकिरी आया आहियूं फ़िलहालु महिमाननि में थोरी लेट आहे त सम्झो भला तड़बड़ करे फ्रेश थी अचनि जेसीं ताईं महिमान अचनि था